राउती जे कचे वारे इलाइक़े जो रहवासी मुबैना पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। राउती जो रहवासी पौरेत खान महमूद राउती पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो त एसएचओ राउती सफ़ीउल्लाह अंसारी बिना जवाज़ मुंहिंजे घर ते चढ़ाई करे मुंहिंजी गैर मौजूदगी में घर दाख़िल थी घर भातियुनि खे हिरासां कयो आहे। हुन चयो त एसएचओ मूं ते हिक ठेकेदार खां पैसा वठण जो कूड़ो इल्ज़ाम लगाए मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे ज़हनी तकलीफ़ ॾेई रहियो आहे, जंहिं सबबि मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। हुन चयो त मूंखे कूड़े केस में फासाइण जा तांबा करे रहियो आहे, जेका संदन नाइंसाफ़ी आहे। हुन आईजी सिंध, डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटकी खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ एसएचओ सफ़ीउल्लाह राब्ते करण ते ॿुधायो त अहिड़ो को बि मामलो नाहे, वधीक जांच कयां थो। एसएचओ साईं सुबुह जो सवेरे सवेरे रेड कई आहे सफ़ीउल्लाह अंसारी साहब बिला जवाज़। पुछोसीं त बाबा तूं कहिड़े हिसाब ते रेड कयो आहे, कोई वारंट आहे, कोई एफआईआर आहे? त हुन चयो तूं फलाणे ठेकेदार जो जेको आहे तूं पैसा खाधी वधो आहे, पैसनि जो रेट आहे। इहो धमकियूं बि कॾो कॾियूं ॾींदो पियो त तोखे हाफ फिराई कंदुमि, फुल फिराई कंदुमि। मां मज़दूर आहियां, सैयदनि जी राखी कंदो आहियां, खामखा जे लाइ मूंखे तंग कंदो पियो आहे हिकिड़ो ग़रीब माण्हू खे। मुंहिंजी गुज़ारिश आहे आईजी सिंध खे, डीआईजी सखर खे, एसएसपी घोटकी खे, मां ग़रीब सां इंसाफ़ कयो आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, राउती।